नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ वाक़े जे 3 मक़तूलनि जे वारसनि उमे रुबाब चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PPMPA भाइर सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अबूरी ज़माने जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे असांखे केस जे शाहिदनि खे हरासा करे रहियो, जंहिं करे असांखे MPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो मां ख़तरो आहे। हिननि चयो त सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो कुझु चांडिया बिरादरी जे माण्हुनि खे मुर्तज़ा चांडियो ऐं ॿियनि जवाबदारनि जीअं इस्तेमालु करणु घुरनि था। हिननि चयो त मुंहिंजी अमड़ सरकारी मोकल ते मुल्क खां ॿाहिरि वियल आहे, जॾहिं त 5 महीना अॻु मुंहिंजी अमड़ रिटायरमेंट जी दरख़्वास्त ॾिनी हुई जेका क़बूल न थी। हिन चयो त MPA सरदार चांडियो असां ते कब्ज़ा खोरी जा इल्ज़ाम हणे पियो, मेड़ शहर में कब्ज़े लाइ फायरिंग कराई, कचे में लियाकत जतोई जी ज़मीन ते कब्ज़ो कयो। हिन चयो त PPMPA बुरहान चांडियो मथां 3 कातिलनि खां सवाइ ॿिया बि क़तल केस दाख़िल थियल आहिनि। हिन चयो त असांजो जेको बि नुक़सानु थियो उन जो ज़िम्मेवार सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं सिंध पुलिस ऐं PP क़यादत हूंदी। हिन चयो त सरदार चांडियो असां ते वॾा इल्ज़ाम हणे पियो पर पाण कब्ज़ा खोर है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।